इंद्रलाल। अच्छा इंद्रलाल, तव्हां वटि छा जो आहे माना? गोलगप्पा पानी पूरी आ। अच्छा पानी पूरी गोलगप्पा आहे। जी जी। सही चाट आ ॿियो। चाट आहे। ते पानी पूरी जी घणी जी प्लेट हूंदी आहे छा माना? 50 रुपए प्लेट आ। फ्रेंड्स हे ॾिसो 7 साल थी विया आहिनि। पंजूराम तव्हांखे जेको आहे न हे पंहिंजो समोसा सॉरी बर्गर ऐं टिक्की जो हिते ठाहींदो आहे। घणे जो जेको बर्गर तव्हां तयारु करे थो? 50 रुपए जो आहे। जी फ्रेंड्स असांजो हे कश्मीरी भैया मशहूरु आहे। असांजे सुबुह जो छोला चांवर ऐं शाम जो तव्हांखे हे मिलंदा। त भैया नमस्ते। साईं डबल नमस्ते। अच्छा नालो साईं तव्हांजो? राजा। राजा, तव्हां असल किथां ॾेरकी आहियो कश्मीर जा आहियो? कश्मीर। तॾहिं तव्हांखे कश्मीरी चवंदा नी? हा। अच्छा कास्ट कहिड़ी आहे पंहिंजी? चावला। सही सही। घणो टाइम थी वियो आहे तव्हांखे हिते माना? असांखे 2 साल। अच्छा हे अंडा घणे दर्जन हलंदा हिते अंडा? 300 रुपया। फ्रेंड्स हे ॾिसो हे असांजो ॾेरकी जो पंहिंजो राजा राम शतानी आहे। हिकु सोशल वर्कर बि आहे, समाजी बि एक्टिविटियूं घणियूं जेकियूं असांजी माना हिंदू धार्मिक जे हिसाब सां कंदा रहंदा नी। त तव्हांखे थोरो इन सां बि मिलायूं था। त राजा भैया नमस्ते। साईं नमस्ते। सचो सतराम वाहेगुरु जय झूलेलाल। मुझे राजा नालो नानक राम बजाज। त तव्हां ॿुधायो त घणो टाइम थी वियो तव्हांखे फूड कार्ड में? आगे की 22 साल ध्यान भाई। अच्छा 22 साल। है भी 30 रुपया है। आलू दाल जी टिक्की है। स्टिक बोल आ 30 रुपया आलू जो। अच्छा हाय फ्रेंड नमस्ते जय श्री राम वाहेगुरु जय झूलेलाल सचो सतराम वाहेगुरु जय माता की। अच्छा तो फ्रेंड जैसा कि मैं आज की वीडियो में दिखाऊंगा, मैं अपने शहर हूँ ढेरकी सिंध पाकिस्तान में। तो आज की वीडियो में फ्रेंड्स मैं आपको दिखाऊंगा सिंधी नाइट फूड स्ट्रीट। और फ्रेंड्स ये जो वीडियो है ना मैं बनाऊंगा सिंधी में, क्योंकि काफ़ी लोग मुझे कहते हैं कि आप इतने हिंदी में उर्दू में व्लॉग बनाते हैं, कभी हमारे लिए सिंधी में बनाया करें। फ्रेंड्स मैं ये पूरा व्लॉग सिंधी में बनाऊंगा। थोड़ा बहुत जो है ना आपको हिंदी में समझाता भी रहूँगा। जी तो मुझे सिंधी आइडिया सां मां अॼु जो व्लॉग पंहिंजे ढेरकी शहर में ठाहियां थो सिंधी नाइट फूड स्ट्रीट, जिथे जेको आहे न शाम जो जेके असांजा हिंदू आहिनि जेको आहे न हणदानी फूड कार्ड छा छा हूंदो आहे तव्हांखे सॼो ॾिसण में मिलंदो। फ्रेंड्स मैं जो है ना यहाँ पे जो हमारे हिंदू कम्युनिटी के जो हैं यहाँ पे फूड कार्ड लगाते हैं उनकी आज वीडियो बनाऊंगा। मेरी वीडियो के साथ जुड़े रहिए। अच्छा तो फ्रेंड्स है जी तव्हां ॾिसो ही जेको आहे न ढेरकी जी बाज़ार आहे। त तव्हां हे ॾिसो हे बाबा हीरानंद दरबार मंदिर आहे। मां काफ़ी दफ़ा तव्हांखे ॾेखारियो आहे। साईं भोजराम जी दरबार आहे। त फ्रेंड्स ही जेको आहे न पाड़े खे छा चयो वेंदो आहे त पुछूं था। छो थिए साम्हूं हिते रिजू रेस्टोरेंट मिल आहे, इन पाड़े खे रिजू रेस्टोरेंट जो पाड़ो बि चयो वेंदो आहे। बाक़ी फ्रेंड्स जेको आहे न असीं हिते सॼनि खां पहिरियों तव्हांखे हे ॾिसो असांजे जेके पंहिंजा हिंदू बीठानी फूड कार्ड वारा त तव्हांखे जेको आहे न इन सां भैया सां मिलायूं था जेको पानी पूरी नी वटि हूंदी आहे। त भैया नमस्ते। नमस्ते। सचो सतराम। जी सचो जय झूलेलाल। जय झूलेलाल। अच्छा नालो ॿुधायो पहिरियों? इंद्रलाल। अच्छा इंद्रलाल, तव्हां वटि छा जो आहे माना? गोलगप्पा पानी पूरी आ। अच्छा पानी पूरी गोलगप्पा आहे। जी जी। सही चाट आ ॿियो। चाट आहे। त पानी पूरी जी घणी जी प्लेट हूंदी आहे छा माना? 50 रुपए प्लेट आ। प्लेट में छिदाणा हूंदा आहिनि। छिदाणा जी छा छा थियो आहे विझंदा थोरो ॾेखारिजो मां। त फ्रेंड्स हे ॾिसो असां वटि हे पानी पूरी आलू आ, छोला आहिनि, पकोड़ी आ, बसर आ। अच्छा तो फ्रेंड्स नालो छा ॿुधायो तव्हांजो? विसरी वियो। इंद्रलाल साईं। इंद्रलाल। कास्ट कहिड़ी आहे पंहिंजी ज़ात? साधवानी। साधवानी। इंद्रलाल साधवानी। घणो टाइम थी वियो तव्हांखे हिते माननि खे? साल थियण वारो साईं। साल थियण वारो आहे। तो फ्रेंड्स खे साल थियण वारो आहे। पानी पूरी जी जेको आहे न हिते शाम जो कहिड़े टाइम तव्हां ईंदा आहियो? 4:30 इन पाड़े खे इन छा चयो वेंदो आहे? इनखे पाड़े खे रिजू ऑयल मिल जी वेंदो साईं। रिजू ऑयल मिल चयो वेंदो आहे। जी जी। त फ्रेंड्स ही ॾिठो इंद्रलाल जी। त तव्हांजी वॾी महिरबानी साईं, शुक्रिया, थैंक यू, जय झूलेलाल। जय झूलेलाल। फ्रेंड्स हे ॾिसी रहिया आहियो त हिते असांजो ॿियो बि हिकिड़ो भैया बीठो आहे जेको इन वटि बर्गर ऐं जेको आहे न टिकियूं वग़ैरह हूंदियूं नी इनको मां पहिरें बि वठी वियो आहियां। साईं नमस्ते साईं। नमस्ते साईं। साईं नालो साईं तव्हांजो? नालो साईं पंजूराम। पंजूराम। हा साईं। सही सही। अच्छा हे तव्हांजो टिकियुनि जो ऐं बर्गर जो कमु आहे? हा साईं। सही सही। घणो टाइम थी वियो आहे तव्हांखे? 7 साल थी विया। 7 साल थी विया अथव? फ्रेंड्स हे ॾिसो 7 साल थी विया आहिनि। पंजूराम तव्हांखे जेको आहे न हे पंहिंजो समोसा सॉरी बर्गर ऐं टिक्की जो हिते ठाहींदो आहे। घणे जो जेको बर्गर तव्हां तयारु करे थो? 50 रुपए जो आहे। साईं। फ्रेंड्स हे ॾिसो 50 रुपए जो पंजूराम जेको आहे न हिते बर्गर ऐं जो टिक्की जो कमु आहे। ठीकु आहे साईं पंजूराम, तव्हांजी वॾी महिरबानी, सचो सतराम। त फ्रेंड्स हलो तव्हांखे जेको आहे न हाणे मां व्यू ॾेखारियां थो। तो हिन प्रकार जेको आहे न हे फ्रेंड्स रिजू लक्ष्मण ऑयल मिल पाड़ो इनखे चयो वेंदो आहे। अच्छा तो फ्रेंड्स मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकी मुंहिंजी सिंधी आइडिया सां हे मुंहिंजे ढेरकी शहर जो जेको आहे न हिकिड़ो यूट्यूबर आहे, हिन बि हिकु चैनल स्टार्ट कयो। हे बि तव्हांखे सिंधी हिंदू लाइफ स्टाइल तव्हांखे कंटिन्यू ॾेखारंदो। त छा नालो भैया तव्हांजो? मुंहिंजो नालो गौरव कुमार है। अच्छा गौरव। अच्छा पंहिंजे चैनल जो छा नालो आहे? मुंहिंजो चैनल नालो गौरव बुलानी व्लॉग्स। फ्रेंड्स गौरव बुलानी व्लॉग्स हिन चैनल जो नालो आहे। ज़रूरु इनखे सब्सक्राइब कजो। हे बि तव्हांखे जेको आहे न अचण ॾींहंनि में तव्हांखे पंहिंजे हिंदू लाइफ स्टाइल मंदिर टेम्पल ईअं न? जी जी बिल्कुल। हिंदू लाइफ मंदिर टेम्पल फेस्टिवल हर तरह जा व्लॉग तव्हांखे मिलंदा मुंहिंजे चैनल ते। सही सही। अॼु मां
अनिल भैया वगैरह आयो हां कुछ माना सपान में लोग ठाणा आयो सही। तो ताके फूड स्ट्रीट जे बारे में दिखेनो सिंधी फूड स्ट्रीट। फ्रेंड्स तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाणे हलो त तव्हांखे थोरा ॿियो बि व्यू ॾेखारियूं। इन प्रकार ॾिसो फ्रेंड्स हिते बि हे असांजो हिंदू भैया बीठो आहे त अच्छा त फ्रेंड्स जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो हलूं था हे पंहिंजो सिंधी हिंदू नाइट फूड स्ट्रीट तव्हांखे ॾेखारियूं था। त हे ॾिसो पे तव्हां 3-4 ॾिठियूं फूड कार्ड लॻल हुया। हे हिकिड़ी दुकान असांजे हिंदू भैया जी आहे त साम्हूं बीहनि थोरो इन खां न असां इंटरव्यू वठूं था पोइ तव्हांखे जेको आहे न अॻिते हलूं था। त भैया सचो सतराम सचो सत्य नालो छा आहे तव्हांजो? विनेश अच्छा कास्ट कहिड़ी आहे पंहिंजी? चावला। सही सही घणो टाइम थी वियो आहे तव्हांखे हिते माना? असांखे 2 साल। अच्छा हे अंडा घणे दर्जन हलनि था हिते अंडा? 300 रुपया। 300 रुपए दर्जन हलनि था। हा फ्रेंड्स हे ॾिसो त हे असांजो चावला हुयो त इन प्रकार फ्रेंड्स हे व्यू आहे। त हाणे जेको आहे न हलूं था फ्रेंड्स जेको आहे न तव्हांखे ॾेखारियूं था पंहिंजो सिंधी हिंदू नाइट फूड स्ट्रीट। अच्छा तो फ्रेंड्स ये जो है ना मैं सिंधी में व्लॉग बना रहा हूँ क्योंकि काफ़ी लोग मुझे सिंधी कहते हैं कभी कभार आप सिंधी में व्लॉग बनाए। फ्रेंड्स ये पीछे जो मैंने दिखाई है हमारे सिंधी हिंदू कम्युनिटी के समाज के जो है ना हमारे हिंदू थे जहाँ पे ये फूड कार्ट उन्होंने बनाया हुआ था। शाम के टाइम ना यहाँ पे सारे ये मोहल्ले हमारे देख रहे हैं और हिंदू के मोहल्ले हैं। इसी तरह ये फ्रेंड्स मैं आपको सिंधी में व्लॉग बना रहा हूँ। तो फ्रेंड्स ही ॾिसो त हिते असां वटि जेको आहे न फ्रेंड्स ही हिकिड़ो किशमोरी नाले सां मशहूरु आहे जंहिं वटि टिकियूं समोसा बर्गर वग़ैरह हिते मिलंदा न। त तव्हांखे जेको न ॾिसूं था इनजो बि थोरो व्यू ॾेखारियूं था। फ्रेंड्स हे ॾिसी रहिया आहियो असांजे डेरकी में न हे मेन असांजो किशमोरी आहे जेको सिंधी फूड स्ट्रीट में न तव्हांखे हिते वेजिटेबल जेको आहे न तमामु सुठा हिते जेको आहे न आइटम मिलंदा। त तव्हांखे ॾिसो इन प्रकार जेको आहे न फ्रेंड्स ही ॾिसो असांजो हे किशमोरी भैया मशहूरु आहे। असांजे सुबुह जो छोला चांवर ऐं शाम जो तव्हांखे हे मिलंदा। त भैया नमस्ते। साईं डबल नमस्ते। अच्छा नालो साईं तव्हांजो? राजा राजा। तव्हां असल काथो डेरकी आहियो कश्मीर जा आहियो? कश्मीर। तॾहिं तव्हांखे कश्मीरी चवंदा नी? हां फ्रेंड्स ही जेको आहे न असल में कश्मीर जो कुझु टाइम डेरकी आयो आहे। था थोरो ॿुधायो कहिड़ा कहिड़ा आइटम आहिनि थोरा असांखे ॿुधाईंदा भई? आइटम कोड में मैगी वारो आहे बी वारो आहे समोसा आहिनि। अच्छा ये मैगी रोल आहे? आहे मैक्रोनी रोल आहे। अच्छा मैक्रोनी रोल आहे। ये घणे जो आहे ही वारो रोल ही जेको आहे? जी ये मैक्रोनी जो इहो घणे जो आहे? इहो 20 रुपए जो आहे। इहो 20 रुपए जो ऐं समोसो घणे जो ॾियो था तव्हां? 20 रुपया। अच्छा 20 रुपया। हे तव्हांजो छा सोयाबीन? सोयाबीन 20 रुपया। मैगी जो पेटी था 50 रुपया। अच्छा मैगी जो पेटी 50 रुपए जो आहे। तव्हां सुबुह जो छोला चांवर बि कंदा आहियो न? सुबुह जो चांवर छोला शाम जो है। सही सही। फ्रेंड्स ही ॾिसो असांजी डेरकी शहर में तमामु जो टेस्ट सुठो आहे कश्मीरी। त ही जेको न रिजू लक्ष्मण पाड़ो चयो वेंदो न इनखे साईं रिजू लक्ष्मण रिजू ऑयल मिल। सही सही साईं बि मिलियो आहे साईं बि वठण आयो। साईं नालो तव्हांजो? विक्रमपाल। विक्रमपाल। पंहिंजी कास्ट कहिड़ी आहे? कुकरेजा। कुकरेजा। कुकरेजा घोटकी घणा हुया? हयात पिताफिन। अच्छा असल तव्हां हयात पिताफिन साहिब जा आहियो? सही सही। फ्रेंड्स हयात पिताफिन साहिब जो जिते साईं शदाराम साहिब जो जन्म स्थान ही है उते आहे न माथेलो साहिब हयात पिताफिन साहिब। तो कुकरेजा हुयो। साईं वॾी महिरबानी तव्हांजी। कश्मीरी भैया महिरबानी। हा सचो सतराम। फ्रेंड्स ही ॾिसी रहियो इन प्रकार जेको आहे न ही व्यू आहे पंहिंजो सिंधी हिंदू नाइट फूड स्ट्रीट। त हे फ्रेंड्स हिते लास्ट तव्हांखे थोरो व्यू ॾेखारियूं था। हे असांजो बेकरी वारो आहे राजा राम छतानी। पोइ फ्रेंड्स इहो ॾेखारे करे न उते उन साइड में जेको आहे न हिकिड़ो बींदो आहे पंहिंजो नानिक राम। त उनखां बि थोरो व्यू वठूं था पोइ वीडियो खे एंड करूं था। फ्रेंड्स हे ॾिसो हे असांजो डेरकी जो पंहिंजो राजा राम छतानी आहे। हिकु सोशल वर्कर बि ऐं समाजी बि एक्टिविटियूं घणियूं जेकियूं असांजी माना हिंदू धार्मिक जे हिसाब सां कंदा रहंदा नी। त तव्हांखे थोरो इन सां बि मिलायूं था। त राजा भैया नमस्ते। नमस्ते। सचो सतराम वाहेगुरु जय झूलेलाल। अच्छा राजा भैया तव्हांखे घणो टाइम थियो आहे इन बेकरी में? मूंखे 8 साल थी विया। 8 साल। पंहिंजी कास्ट छतानी आहे न? हा छतानी। हिते छतानी घणा घर आहिनि डेरकी जा? डेरकी जा ईअं सम्झो असां 3 घर असांजी पंहिंजी फैमिली हिकु ॿी शतानी फैमिली आहे 3 घर। अच्छा 3 घर आहियो। हे पाड़ी खे छा चयो वेंदो आहे हिन पाड़ी खे? हे जेको रिजू लक्ष्मण ऑयल मिल हे चांद मोला। अच्छा हे रिजू लक्ष्मण ऑयल मिल। तो फ्रेंड्स ॾिसी रहिया आहियो प्रीतम दास हे माना चांद मोला पुराणो। सही सही। तव्हांजी फेसबुक में आईडी कहिड़ी आहे? तव्हां जेकी सुठियूं पोस्टां हूंदियूं तव्हांजी कहिड़े नाले ते फेसबुक? राजा राम छतानी जे नाले सां। राजा राम छतानी। फ्रेंड्स तव्हांखे राजा राम छतानी फेसबुक में जो हिकिड़ो आईडी आहे सुठी तव्हांखे धार्मिक पोस्टां वग़ैरह तव्हांखे असांजी डेरकी शहर जी तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं। ही राजा भैया हुयो असांजो। त राजा भैया तव्हांजी वॾी महिरबानी। त थैंक यू। वाहेगुरु जय झूलेलाल सचो सतराम। अच्छा तो फ्रेंड्स जीअं त मां हाणे पहुची वियो आहियां ताराचंद कॉलोनी में। काफ़ी दफ़ा सां मां मुंहिंजूं ताराचंद कॉलोनी में वीडियो ॾिठियूं हूंदियूं हुयूं। फ्रेंड्स हिते आहे पंहिंजो हिकिड़ो नानिक राम बजाज आहे जिन जो हिते बि फूड कार्ट ठहियल आहे ऐं हे बि ॾाढो मशहूरु आहे। फ्रेंड्स मैं अभी आया हूँ ताराचंद कॉलोनी में।
तो यहाँ पे भी हमारे हिंदू कम्युनिटी के जो है ना बहुत सारे घर हैं। और यहाँ पे फ्रेंड्स एक पीछे है ये नानी ग्राम, तो हम इनसे भी ना थोड़ा हाल लेते हैं, फिर वीडियो को एंड करते हैं। फ्रेंड्स ये देख रहे हैं, तो ये हमारा एक जो है ना नानिक भैया है, तो नानिक भैया ये लगाइएगा। तो फ्रेंड्स ये देख रहे हैं इस प्रकार ये ना अपना नाम अब खुद बताइएगा आप अपना। मुझो थे नालो नानिकराम बजाज। फ्रेंड्स नानिकराम बजाज। अज मां व्लॉग ठाहियां तो सिंधी में, अॼु सिंधी में ॻाल्हाइण हुआ। त तव्हां ॿुधायो त घणो टाइम थी वियो तव्हांखे फूड कार्ड में? आगे 21-22 साल ध्यान थई। अच्छा 21-22 साल। कास्ट कहिड़ी आहे पंहिंजी? बजाज। बजाज साहब। फ्रेंड्स मैंने इसका अलग अलग मुंहिंजो जो अलग मां व्लॉग ठाहियो आहे बजाज कास्ट जो आहे। हे इन कॉलोनी में जेको न पहिरें नंबर ते मशहूर आहे, इन वटि बि ये फूड आइटम आहिनि। त ये सारा वेजिटेबल आहिनि न? हाँ सही बिल्कुल सही सही। ये थोड़ा ॿुधाईंदव छा छा आहे माना? हे थे मैगी मैक्रोनी और पेटीज आ। इहो घणे जो आहे माना? रोल आ 30 रुपया, हे भी 30 रुपया। हे आलू दाल जी टिक्की आ, हे स्टिक बोल आ 30 रुपया आलू जो। अच्छा। हे आलू दाल ड्रम स्टिक आ, आलू जी टिक्की आ, कोफ्तो आ सब्जी जो, ब्रेड रोल आ, सोयाबीन सैंडविच, अच्छी पूड़ी समोसो। सही सही। पूड़ी घणे जी मिलंदी आहे पाण ॾे? 40 रुपया। फ्रेंड्स ॾिसी रहियो सॼा असांजा पंहिंजा हिंदू हिते बीठा आहिनि। त हे हुयो नानीग्राम बजाज जेको हिते। तव्हां कहिड़े टाइम ईंदा आहियो शाम जो हिते? असां 4 बजे खोलदा आहियूं। फ्रेंड्स हे ॾिसो असांजो नानीग्राम बजाज जो आहे। 21-22 साल थी विया आहिनि। हे तव्हांखे जेको न हिते ताराचंद कॉलोनी में मिलंदो। त हे हुयो नानीग्राम। नानिक भैया तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू। सचो सतराम। सचो सतराम। अच्छा तो फ्रेंड्स जीअं त तव्हां ॾिठो हूंदो अॼु जी वीडियो में फ्रेंड्स मां तव्हांखे ॾेखारियो मां पंहिंजे शहर डेरकी में जेके सिंधी हिंदुनि जी नाइट फूड स्ट्रीट हुई, जंहिंमें तव्हां ॾिठो जेके बि इहे केबिन आहिनि असांजे शाम थींदे हिते जेके न पंहिंजा जेके सिंधी हिंदू आहिनि जेके फूड कार्ड हणंदा आहिनि, उहे माना हिते जेके फूड वेजिटेबल आइटम हूंदा आहिनि उहे हणंदा आहिनि हिते, जेके तव्हां कंटिन्यू ॾिठा वे। छो त तव्हां मूंखे काफ़ी कमु चयो पिया त मूंखे जेको न तव्हां असांखे सिंधी में व्लॉग ठाहियो। तो फ्रेंड्स जैसा कि जो मेरी हिंदी उर्दू की ऑडियंस है मैं आपको बताना चाह रहा था फ्रेंड्स, जो आज की वीडियो में मैंने आपको दिखाया था, मैं अपने पाकिस्तान में अपने शहर डेरकी सिंध पाकिस्तान में हिंदू नाइट फूड स्ट्रीट। तो फ्रेंड्स मैंने ये सिंधी में व्लॉग इसलिए बनाया क्योंकि मेरी सिंधी कम्युनिटी के जो हमारे सिंधी थे वो मुझे कह रहे थे कि आप सिंधी हो एक सिंधी में व्लॉग बनाए, तो इसलिए मैंने आज ये सिंधी में व्लॉग बनाया था। जीअं त मुंहिंजी सिंधी ऑडियंस आहे, मां तव्हांखे ॿीं रिक्वेस्ट करां थो, हे मुंहिंजो दोस्त गौरव बुलानी व्लॉग्स, ईअं न गौरव बुलानी व्लॉग्स, हे बि हाणे सिंधी में तव्हांखे हिंदी में सिंधी में सुठा हिंदुनि जा लाइफ स्टाइल जा व्लॉग्स तव्हांखे हिन चैनल में मिलंदा आहिनि। चैनल खे ज़रूर फ्रेंड्स तव्हां सब्सक्राइब कजो। अच्छा तो फ्रेंड्स बताइएगा मेरी वीडियो आपको कैसी लगी है, कहाँ से देख रहे हैं मेरी कल वीडियो को लाइक कमेंट शेयर जरूर कीजिएगा। हाँ जेकी मुंहिंजी सिंधी ऑडियंस आहे तव्हां भी मुंहिंजी वीडियो के ना फ्रेंड्स लाइक कमेंट शेयर जरूर करो। तो फ्रेंड्स उसके लिए मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। तो बाय बाय, नमस्ते, वाहेगुरु, जय श्री राम, जय झूलेलाल, जय माता की, जय झूलेलाल।